अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ऑफिशियल यूट्यूब चैनल। हिन चैनल जे थ्रू मां तव्हांखे फिनेंशियल मोटिवेट बि कंदो रहंदो आहियां ऐं हिन चैनल जे थ्रू तव्हांखे काफ़ी सारियूं जेको आहे ज़िंदगी जूं लाइफ में अॻिते वधण जो जेको आहे टेक्निक्स बि ॿुधाईंदो रहंदो आहियां। हींअर खां कुझु बहितरीनु हिकिड़ो टॉपिक स्टार्ट कयो आहे, जंहिं टॉपिक खे तव्हां कवर करे मां सम्झां थो त हिकु बहितरीनु तरीक़े सां जेको आहे शयुनि खे सिखी सघो था ऐं उन्ही में तव्हांखे ट्रेडिंग जी स्ट्रेटजीज़ जेको आहे मां ॿुधाईंदुसि ऐं कीअं तव्हां जेको आहे कहिड़े टाइम एग्ज़ैक्ट जेको आहे बाय वठो, एग्ज़ैक्ट जेको आहे सेल वठो, जंहिंजे थ्रू तव्हां बहितरीनु मार्जिन जेको आहे कमाए सघो था घर में वेही करे सुठे तरीक़े सां इज़त सां ऐं जेको आहे मान ऐं शान सां। न तव्हांखे घर खां ॿाहिरि कंहिं जेको आहे फ़ज़ूल दुनिया जे चकरनि में पवणो पवंदो, न जेको आहे तव्हांखे कंहिंखे इलाज ऐं मिनत करणी पवंदी त बाबा मूंखे कंहिंसां जेको आहे की हुन सां अटकाए। हे तव्हां 3000 खां जेको आहे तव्हां स्टार्ट करे सघो था ऐं 3000 खां तव्हां यकीन कयो तव्हांजो हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु अगरि तव्हां प्रैक्टिस करे सुठे नमूने सां इन बिज़नेस जे अंदरि अचो था त उहो बिज़नेस तव्हांखे कीअं ग्रो करे ॾेखारे थो, उहो तव्हांखे इनशाला हिन चैनल जे तवसुल सां मां जेके शयूं आहिनि उहो इनशाला सेखारण जी कोशिशि बि कबी। सो हाणे हींअर मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त ट्रेडिंग जेको आहे फॉरेक्स मार्केट हिकु वॾी मार्केट आहे जंहिंजे थ्रू तव्हां बहितरीनु जेको आहे पैसा कमाए सघो था, बहितरीनु तरीक़े सां तव्हां पंहिंजी लाइफ सेट करे सघो था ऐं तव्हांजे इर्द गिर्द काफ़ी अहिड़ा जेको आहे माण्हू ट्रेडिंग कंदे तव्हांखे मिलंदा हूंदा जेके बिल्कुलु हिकु चीप घराणे सां वास्तो उन्हनि जो आहे, हींअर उहे कंहिं बहितरीनु मक़ाम ते वञी जेको आहे पुॻा आहिनि। सो चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे फॉरेक्स मार्केट जे अंदरि इन थियणो पवंदो। सभ खां पहिरियां तव्हांखे मूंसां गॾिजी करे 1 महीने जे लाइ डेमो अकाउंट ठाहिणो पवंदो ऐं उन खां पोइ उन डेमो ते तव्हांखे ट्रेड करणी पवंदी। जॾहिं तव्हां कंफर्टली सम्झी था वञो शयुनि खे त कीअं जेको आहे जेको आहे तव्हांखे अॻिते वधिणो आहे, ग्रो करिणो आहे ऐं हींअर तव्हांजूं ट्रेड्स जेके आहिनि कामयाबु थी वञनि। बेसिकली थींदो ईअं आहे त सोन ऐं गोल्ड ते यानी मीन्स के गोल्ड ते असां जेको आहे ट्रेड कंदा आहियूं, उन में तव्हां अगरि $1 जी ट्रेड लॻायो था, $2 जी ट्रेड लॻायो था, यानी हिकिड़ो स्टॉप लॉस थींदो आहे जंहिंमें $1 या $2 जी जेका ट्रेड लॻाए तव्हां घणो अॻियां वञी सघो था ऐं उन में स्टॉप लॉस बसि तव्हांखे एतिरो ई थींदो आहे जो $1 जो लॉस चाहियो था त $1 जो जेको आहे लॉस थींदो, $2 जो लॉस चाहियो था त $2 जो लॉस थींदो। लेकिन इन में अगरि बेनिफिट में अगरि तव्हां वञो था ऐं मार्केट बाय में वञे थी त तव्हांखे मां मतिलबु एतिरो वॾा ख्वाब ॾेखारण जी कोशिशि कोन थो कयां, लेकिन इहो ज़रूरु चवां थो तव्हांजो डेली जो जेको आहे $8-10 तव्हां कमाए सघो था ऐं $8-10 मीन्स के तव्हां 3000 हिकिड़े ॾींहं जे अंदरि जेको आहे कमाए सघो था ऐं मंथली तव्हां 1 लख आराम सां कमाए सघो था। सो इन जे लाइ तव्हांखे स्टे जेको आहे कनेक्टेड थियणो पवंदो मूंसां ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब करिणो पवंदो, जीअं मां तव्हांखे इन तरीक़े जूं जेके वीडियोज़ आहिनि कीअं ट्रेड कबी आहे, कहिड़े तरीक़े सां जेको आहे हिनखे जेको आहे प्रोसेस कबो आहे, कहिड़े तरीक़े सां पैसा विझिबा आहिनि, कहिड़े तरीक़े सां पैसा वरी विथड्रॉ कबा आहिनि, सॼा जेके बि मेथड्स आहिनि उहे मां तव्हांखे ज़रूरु शेयर कंदो रहंदुसि। सो चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, कमेंट करे मूंखे ॿुधायो तव्हां केतिरा मुतमइन आहियो त मां तव्हांजे लाइ अहिड़े तरीक़े जूं जेके वीडियोज़ आहिनि हिन कोर्स खे जेको आहे मज़ीद बहितरीनु करण जे लाइ तव्हांजे लाइ मां इहे अहिड़े तरीक़े जूं जेके वीडियोज़ आहिनि उहे खणी अचां। हाणे अगरि तव्हां ट्रेडिंग जो कोर्स जॉइन कयो था जेको मां करायां थो पियो बिल्कुलु मामूली जेको आहे प्राइस जे अंदरि, त स्क्रीन ते जेको आहे नंबर मौजूदु आहे, तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे सघो था, जंहिंजे थ्रू तव्हांखे मां बहितरीनु तरीक़े सां जेको आहे गाइड कंदुसि त कहिड़े तरीक़े सां ट्रेडिंग कबी आहे। मिलूं था अगली वीडियो में, तेतिरे ताईं दोस्तों इजाज़त ॾिजो। अल्लाह ताला तव्हांजो हामी नासिर।